ब्रेकिंग न्यूज़ चेक कंदासीं। नाज़रीन, सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह आर्ट्स काउंसिल में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त असां इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी जे वर चढ़ी विया आहियूं। अदीबनि खे उन ख़िलाफ़ लिखणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर चयो त भारत में 26 क़ौमी ॿोलियूं आहिनि। हिते बि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियणु घुरिजे। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त नौजवान नसुल खे वापसि अदब ऐं किताबनि ॾांहुं अचिणो पवंदो। इन ॾस में नौजवाननि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आर्ट्स काउंसिल में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त असां इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी जे वर चढ़ी विया आहियूं। अदीबनि खे इन ख़िलाफ़ लिखणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त भारत में 26 क़ौमी ॿोलियूं आहिनि। हिते बि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियणु घुरिजे। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त नौजवान नसुल खे वापसि अदब ऐं किताबनि ॾांहुं अचिणो पवंदो। इन ॾस में नौजवाननि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। ख़बर नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आर्ट्स काउंसिल में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त असां इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी जे वर चढ़ी विया आहियूं। अदीबनि खे इन ख़िलाफ़ लिखणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त भारत में 26 क़ौमी ॿोलियूं आहिनि। हिते बि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियणु घुरिजे। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त नौजवान नसुल खे वापसि अदब ऐं किताबनि ॾांहुं अचिणो पवंदो। इन ॾस में नौजवाननि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। इन जा तफ़सील मालूम कयूं था। इमदाद सूमरा सां सलाह मौजूदु आहे। जी इमदाद। जी इमदाद, अपडेट कजो। नाज़रीन, राब्तो कटिजी वियो आहे। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आर्ट्स काउंसिल में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असां इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी जे वर चढ़ी विया आहियूं। अदीबनि खे इन ख़िलाफ़ लिखणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त भारत में 26 क़ौमी ॿोलियूं आहिनि। हिते बि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियणु घुरिजे।